लाड़काने के शेख ज़ैद वुमेन अस्पताल में डॉक्टरनि की लापरवाही सबब कोमा में वियल औरत ज़िंदगी की जंग हाराए वई। वारसन लेडी डॉक्टर शाइस्ता आबड़ो के मौत जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। संस खिलाफ धरने ॾियण जो ऐलान पिणु करे छॾियो। एक हफ़्तो अॻु भैंस कॉलोनी वासी नौजवान औरत आसिया खोखर जो शेख ज़ैद अस्पताल में सैकड़ा डॉक्टरनि गलत ऑपरेशन करे संस हयाती खतरे में विझी छॾी। जंहिंखां पोइ डॉक्टर शाइस्ता जे वार्ड में साॻी औरत जो ॿिए ऑपरेशन कयो, जंहिं ते औरत जी तबियत अञा बिगड़ी वई। जंहिंखां पोइ डॉक्टरनि जे मशवरे ते औरत खे कराची मुंतक़िल कयो वियो, जिते लाॻीतो हिकु हफ़्तो कोमा में रहंदड़ औरत फोत थी वई। वारसन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 9 महीना मुसलसल प्राइवेट अस्पताल में इलाज कराइण बावजूद जॾहिं डिलीवरी जो टाइम आयो त सिर्फ़ु 5000 घटि हुजण ते डॉक्टराणी शाइस्ता प्राइवेट अस्पताल मां कढी सरकारी अस्पताल में सैकड़ा नर्सुनि हवाले करे पाण गायब थी वई, जिते सैकड़ा नर्सुनि हिक ई वक़्तु 2 ग़लत ऑपरेशन करे हिकु तंदुरुस्त औरत खे मौत जे मुंहं में धिके छॾियो। वारसन चयो त शेख ज़ैद में आसिया खे रत जूं 25 बोतलूं चाढ़ियूं वयूं, पोइ बि डॉक्टराणियूं संस हयाती बचाए न सघियूं। असांजी औरत जी मौत जो ज़िम्मेवार डॉक्टर शाइस्ता आबड़ो ऐं ड्यूटी ते मुक़रर सैकड़ा डॉक्टराणियूं ऐं ॿियो अमलो आहे, जन खिलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करे असां सां इंसाफ़। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।